इन्हनि भौचारनि, इन्हनि खाननि, इन्हनि नवाबनि, इन्हनि सरदारनि जी जागीरुनि जो जाइज़ो वठो। इन्हनि जे इन्हनि हज़ारनि एकड़नि ज़मीनुनि जो जाइज़ो वठो। काॾों आंदियूं अथऊं? इन्हनि धरती खपाए अंग्रेज़नि जी बूट पॉलिश करे इन्हनि ये ज़मीनूं हासिल कयूं अंग्रेज़ खां ग़ुलामी में। मां मुंहिंजे मौलवी अंग्रेज़ जी ग़ुलामी न कई ही, तहां वांगुरु धरतीअ जी सादेबाज़ी न कई ही। अॼु बि शेख़ुल हिंद जे नज़रिए सां बीठा आहियूं त धरतीअ जी सादेबाज़ी नाहे करणी। इंशाअल्लाह ग़रीबनि, मिस्कीननि, हारिन ऐं मज़दूरनि खे उन जा हक़ ॾियणा आहिनि। अॼु मां सां ये गल सही है, बिल्कुल आखिरी मेड़ो हाणे इन्हनि जी तदा वेड़ थींदी, हाणे इन्हनि जो तख्तो ऊंदो थींदो, हाणे फतह तहां जियो, फतह सिंध जियो, फतह हिननि ग़रीबनि, मिस्कीननि, हारिन ऐं मज़दूरनि, दीन ऐं धरतीअ जे चौकीदारनि जी आहे। ये गल सही थो करे, रुगो हिम्मत कयो, इहा आखिरी वेड़ आहे। बाक़ी जेकॾहिं हथियार फिटा कयो त मां छा थो करे सघां? मां वधायो आहे, तहां वधायो। हाणे मुंहिंजे बस जी ॻाल्हि न आहे, हाणे तहां जी ॻाल्हि आहे त तहां केतिरा क़दम था वधायो। हाणे मां क़दम जेको वधाइणो हो उन खां 10 हथ अॻिते वधाया था।